सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो चवणु आहे त डॉक्टर आकाश कुमार जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे हर सूरत में कानून जी पकड़ में आणे सख़्त सज़ा ॾियारी वेंदी। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार मेयर कराची मुर्तज़ा वहाब ऐं IG सिंध जावेद आलम ओढो सां गॾिजी मक़तूल डॉक्टर आकाश कुमार जे घर पहुची वारसनि सां ताज़ियत कई आहे। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जी हर रुख खां जांच करे तमाम जल्द वारसनि खे इंसाफ़ मुहैया कयो वेंदो। IG सिंध जावेद आलम ओढो जो चवणु आहे त केस जी जांच जारी आहे। मक़तूल जे वारसनि खे इंसाफ़ ॾियारण लाइ समूरा इदारा भरपूर किरदारु निभाए रहिया आहिनि। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो चवणु आहे त डॉक्टर आकाश कुमार जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे हर सूरत में कानून जी पकड़ में आणे सख़्त सज़ा सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार मेयर कराची मुर्तज़ा वहाब ऐं IG सिंध जावेद आलम ओढो सां गॾिजी मक़तूल डॉक्टर आकाश कुमार जे घर पहुची वारसनि सां ताज़ियत कई आहे। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो चवणु आहे त वाक़िए जी हर रुख खां जांच करे तमाम जल्द वारसनि खे इंसाफ़ मुहैया कयो वेंदो। IG सिंध जावेद आलम ओढो जो चवणु आहे त केस जी जांच जारी आहे। मक़तूल जे वारसनि खे इंसाफ़ ॾियारण लाइ समूरा इदारा भरपूर किरदारु निभाए रहिया आहिनि। ये अहम अपडेट्स नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया, आगाही ॾियूं पिया अवां खे त सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो चवणु आहे त डॉक्टर आकाश कुमार जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे हर सूरत में कानून जी पकड़ में आणे सख़्त सज़ा ॾियारी वेंदी। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार मेयर कराची मुर्तज़ा वहाब ऐं IG सिंध जावेद आलम ओढो सां गॾिजी मक़तूल डॉक्टर आकाश कुमार जे घर पहुची वारसनि सां ताज़ियत कई आहे। आगाही ॾियूं पिया अवां खे इन अहम ख़बर जे हवाले सां। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो चवणु आहे त डॉक्टर आकाश कुमार जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे हर सूरत में कानून जी पकड़ में आणे सख़्त सज़ा ॾियारी वेंदी। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार सूबा मेयर कराची मुर्तज़ा वहाब ऐं IG सिंध जावेद आलम ओढो सां गॾिजी मक़तूल डॉक्टर आकाश कुमार जे घर पहुची वारसां ताज़ियत कई आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे कराची में सिंध TV न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी सां। फयाज़, कहिड़ा अपडेट ॾींदो इन ख़बर जा? बिल्कुल निदा घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार मेयर कराची मेयर मुर्तज़ा वहाब ऐं IG सिंध जावेद आलम ओढो कल्हो की जेका फायरिंग जे अफ़सोसनाक वाक़े में पहुच थींदड़ डॉक्टर आकाश कुमार जे घर पहुतो आहे, जिते उन्हनि मरूम जे जेको घर भाती आहिनि उन्हनि सां मुलाक़ात करे दिली अफ़सोस ऐं ताज़ियत कई। मौके ते सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला ज्ञानचंद ईसानी सां गॾु हुयो। वज़ीर डॉक्टर आकाश कुमार जे वारसनि सां न सिर्फ़ु हमदर्दी इज़हार कयो बल्कि सिंध हुकूमत पारां ग़म जी घड़ी में मुतासिर ख़ानदान सां गॾु बीहण जे हवाले सां ज़िक्र कंदे चयो त उहो ख़ानदान खे यकीन ॾियारे थो त वाक़ई में मुलविस समूरा जेके उनसरनि हर सूरत कानून जी न सिर्फ़ु गिरफ़्त में आणे बल्कि करार वाक़ई सज़ा ॾियारी वेंदी। बल्कि घरू वज़ीर जो चवणु त वाक़ई जे हर पहलू खे शफ़ाफ़ गैर जानबदारिया नमूने सां मेरिट ते जांच जारी आहे। इंसाफ़ जी जल्द फ़राहमी खे यकीनी बनायो वेंदो। घरू वज़ीर इहो बि शहरियुनि जी जान माल जे तहफ़ हुकूमत जी पहिरीं तरजीह ऐं अहिड़ा वाक़िया अफ़सोसनाक वाक़िया ऐं मुलविस उनसरनि खे कंहिं बि जेका रायत जे हवाले सां मौक़ो न ॾिनो वेंदो। मेयर कराची मुर्तज़ा वहाब चयो त मरूम आकाश कुमार जे जेके घर भाती आहिनि उन्हनि सां ताज़ियत करे थो ऐं ॾुख जी घड़ी में पूरी कराची जे अवाम खे न सिर्फ़ु पघार सम्झनि था बल्कि संदसि चवणु त सिंध हुकूमत इहा पहिरीं तरजीह आहे त मुतासिर ख़ानदान खे इंसाफ़ जी जेका फ़राहमी ऐं समूरा लाॻापियल इदारनि मक़सद जे हवाले सां पंहिंजी ज़िम्मेदारियूं पूरियूं कंदा। मुकेश कुमार चावला जो चवणु त मरूम डॉक्टर आकाश कुमार जी वफ़ात ते हू गहरे ॾुख ऐं अफ़सोस जो इज़हार करे थो ऐं इहो असांजो पूरे बिरादरी ऐं माशरे जे हवाले सां हिकिड़ो वॾो ॾुख ऐं सदमे जे बराबरि आहे। संदसि इहो चवणु त हुकूमत मुतासिर ख़ानदान खे कंहिं तरह सां अकेलो न छॾींदी ऐं इंसाफ़ जी फ़राहमी ताईं हर मुमकिन सरकार जारी रखियो वेंदो। ज्ञानचंद ईसराणी मरूम जे ख़ानदान सां ताज़ियत कई ऐं जेको चवणु त डॉक्टर आकाश कुमार हिकिड़े बावकार ऐं अवामी जेका ख़ल्क़ जी ख़िदमत जे हवाले सां जज़्बे सां सरशार शख़्स हो। संदसि जेका ओचिती वफ़ात ऐं दिली जेका रंज थियो आहे ऐं हिन हवाले सां सिंध हुकूमत न अफ़सोसनाक वाक़े जी ज़िम्मेदारनि खे न सिर्फ़ु कानून मुताबिक़ सज़ा ॾियारींदी बल्कि समूरा जेके क़दम खयां वेंदा। IG सिंध बिन हवाले सां वारसनि सां जेको ताज़ियत कई ऐं यकीन ॾियारियो त केस में तफ़्तीश जेका आहे उहा तरजीह बुनियाद ते जारी आहे। इंसाफ़ जी फ़राहमी जे हवाले सां सिंध पुलिस समूरा जेके मौजूदु वसीला आहिनि उनखे इस्तेमालु कंदी ऐं सिंध पुलिस हिन हवाले सां केस खे न सिर्फ़ु सुलझाइण जे हवाले सां अॻिभरी आहे बल्कि मंतकी अंजाम ताईं पहुचाइण जे हवाले सां पंहिंजो किरदारु अदा कंदी जवाबदारनि खे कटड़े में आंदो वेंदो। ठीकु आहे फयाज़, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।